अस्सलाम वालेकुम मैं आदिल तुम्हारी सी रहे मुझे यूट्यूब चैनल वहीद सुलेमान दोस्तों मैं कल भी वीडियो कौन ठाया मां आज भी कौन ठाया मां आज वरी टाइम छा थींदो पिया ना तव्हांजो वीडियो मां कोन आणींदो मां 6 थींदा पिया आहिनि कल भी वीडियो कौन ठाया मां आज वरी 6 बजे शुरू कई मां वीडियो पढ़ी लिखी पोइ वरी आयो असां वरी ॿेले में छा था कयूं असां ठाहिण आहियूं वीडियो इन जो हा ॿियो छा आहे ठाहिण आहियूं असां वीडियो ठाहे वठूं पोइ त असां मिलूं था ठीकु आहे वेलकम बैक व्यूअर तकरीबन 10-15 मिनट पोइ दोस्तों व्यूअर सां वीडियो ठाहींदा आहियूं तव्हांजे लाइ ठाहिण जे लाइ ऐं मुंहिंजो भाउ आहे जेको वीडियो ठाहींदो आहे ऐं असांखे वीडियो ते लाइक करे ॾींदा व्यूज़ घटि छो असां 10-15 मिनट खां 30 सेकंड प्लीज़ ना 5 सेकंड जे वीडियो में लॻो आहे तव्हां वरी व्यूज़ न ॾींदा मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजी बोल रही है असां कान्हे वरी सपोर्ट कंदा विचरंदा पोइ वरी हल कर जो घुमा ना मजा कुछ हमगा ना सारा अरे एटा दो वीडियो वीडियो सकून है पर एटा वेलकम बैक व्यूअर मैं हिते चो दो वो उनजे करे जो वीडियो ठाहिण आयो मां हिते हाणे टाइम थिए थो पियो 6:50 मां कमाया ताईं कल भी वीडियो अपलोड कोन कयो मां वो उनजे करे व्लॉग ठाहे कोन सघियुमि मां ऐं मूंखे रखणु त बिल्कुलु विसरी वियो हाणे ॾिसां व्लॉग भी एडिट करणु आहे ऐं वरी अञा लिखणो बि आहे 2 सब्जेक्ट लिखणा बि आहिनि उहे बहरहाल घटि लिखणा आहिनि व्लॉग अञा एडिट कंदुमि मां ऐं इहो व्लॉग ठाहींदुमि मां हाणे मगरिब जी नमाज़ जो टाइम थिए थो पियो मां हिते आयो हुउमि व्लॉग ठाहिण जे लाइ हाणे अॼु वरी कुझु देसी जुगाड़ हणूं था पिया पंहिंजे सेल्फी स्टिक ते मां तव्हांखे यादि हूंदो मां वीडियो में ॾेखारियो मां तव्हांखे त मुंहिंजे सेल्फी स्टिक जो मतिलबु ख़राबु थी पियो हैंडल रबड़ उहो ख़राबु थी पिया हाणे उन ते पाण देसी जुगाड़ हणंदासीं पर निमाज़ खां पोइ फ़िलहालु मां वेंदुमि निमाज़ पढ़ी ईंदुमि निमाज़ पढ़ण खां पोइ वरी वेंदुमि लिखंदुमि वरी अधूरो थी वेंदो कोन लिखी सघंदुमि मोबाइल में बि चार्ज कोन्हे उहो बि लाइट ॿारे वरी लिखंदुमि घर में बैटरी कोन्हे हिन जे लाइ बैटरी ख़तमु थी वई आहे ऐं घणा मसइला आहिनि टोटल 20% मोबाइल में चार्ज आहे हाणे कीअं कयां इहो मूंखे सम्झ में नथो अचे वरी दिमाग़ खां पोइ तव्हां सां मिलूं था बाय वेलकम बैक व्यूअर सही सुन वेलकम बैक व्यूअर तक़रीबन 10 थी विया आहिनि वीडियो अपलोड कयो मां व्यूअर मां वीडियो ठाहींदा आहियूं असां हाणे 10 बजे ताईं वीडियो अपलोड कंदा आहियूं 9 बजे खे मूंखे तक़रीबन कलाक लॻी वीडियो सिर्फ़ु अपलोड करण में तव्हां वरी इहो व्यूज़ न आहियो ॾिसंदा न आहियो वीडियो खे लाइक न आहियो कंदा कमेंट न आहियो कंदा तव्हां खिलंदा हूंदव त वीडियो ठाहिण कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे पर मां पाण बि पाण खिलंदो हुयुमि ॿियनि ते वेले मुंड ते मां पाण खिलंदो हुयुमि वीडियो ठाहिण कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे पर अॼु ख़बर लॻी आहे छो जो 10 बजे ताईं वीडियो सिर्फ़ु अफ़सोस न खबर आई वरी व्यूज़ नथा अचनि यार हा हाणे ईअं न कयो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो इन वीडियो जो असां अॼु हिते एंड कंदासीं वरी मिलंदासीं इंशाअल्लाह ॿिए के वीडियो में तब तक के लिए अल्लाह हाफ़िज़ बाय